कायनात में जेका घट में घट झिकी में झिकी शे ॾिनी आ उहा ज़मीन आ। ज़मीन तां बुलंद हवा, हवा तां बुलंद खिला, खिला तां बुलंद कुरे ज़बूरी आ। छो चुप थी विया ना हिन चाहिए शे सरकार जी जुती जे सदके में आ बाबा हीअ ज़मीन। सरकार जे जुती जे सदके में हवा, हवा तां बुलंद खिला, खिला तां बुलंद आसमान अवल, आसमान अवल तां बुलंद ॿियो आसमान, ॿिए आसमान तां बुलंद टियों आसमान, टे आसमान तां बुलंद चौथों आसमान, चौथे आसमान ते मेराज जी रात जॾहिं मुंहिंजो सरदार पहुतो। सरदारुल अंबिया सां गॾु आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी प्रोटोकॉल में हा। अहिड़ो प्रोटोकॉल न कंहिं नबी खे मिलियो आहे, न कंहिं वली खे मिलियो आहे। मुस्तफ़ा कदम तो खणे कोई सलवातूं न पढ़नि, मुस्तफ़ा कदम तो खणे कोई नारा था हणनि, मुस्तफ़ा कदम तो खणे मुस्तफ़ा जे आमद जे करे बादशाह जे आसमाननि जे प्रोटोकॉल में मलक फरिश्ता सब बीठा आहिनि, 1.25 लाख नबी बीठा आहिनि। अल्लाह जो नबी तो चए जॾहिं चौथे आसमान ते मां मेराज जी रात आयुमि, चौथे आसमान ते हिकु नूर जी तस्वीर, उन तस्वीर जे साम्हूं हज़ारा फरिश्ता वेठा आहिनि, सुबुह कुदूस जी तस्वीर था कनि। कॾहिं कॾहिं तस्वीर बंदि करे उन नूरानी चेहरे जी ज़ियारत करे चवंदा वाह अल्लाह एॾो सुहिणो अली आहे। चौथे आसमान ता बुलंद पंजो आसमान, पंजे ता बुलंद छहों आसमान, छहे ता बुलंद सतों आसमान, सते ता बुलंद लो, लो ता बुलंद कलम, कलम ता बुलंद कुर्सी, कुर्सी ता बुलंद